जिना नाज़रीन नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां शहदाद कोट खां बाक़िर नंगराणी जी रिपोर्ट ॾींदड़ त शहदाद कोट में सफ़ाई न थियण ऐं बुनियादी मसइला हल न थियण ख़िलाफ़ ॿिए ॾींहं बि एहतजाज जारी रखियो वियो। ज़ुल्फ़कार सीलरो, वज़ीर खोसो, क़ासिम सुमरो, उबदार मीरजत, इमदाद लोअर ऐं ॿियनि जी अॻवानी में कोटू मोटू चौक ते हथनि में झंडा खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई, जिते अॻवाननि जो चवणु हो त गुज़िरियल केतिरनि वरनि खां शहदाद कोट शहर में तरक़ियाती कम नाहिन कराया विया ऐं करोड़े रुपया माहवार बजट हुजण बावजूदि म्यूनिसिपल शहर जी सफ़ाई न करे सघी आहे, जंहिं करे शहर गंदगीअ जे ढेर में तब्दील थी वियो आहे। म्यूनिसिपल इंतज़ामिया जे नाले सबबि शहर जे रोडनि ते मिटी ऐं गंदगी पियल आहे, जंहिं तरफ़ को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। हुननि मुतालबो कयो त शहदाद कोट शहर अंदरि तरक़ियाती स्कीमूं ॾेई सफ़ाई सुथराईअ जो इंतज़ाम दुरुस्त कयो वञे।